अवल मुझो मालिक परवरदिगार हिकिड़ो हुजे ज़माने जो बादशाह। बादशाही त घणा आहिनि पर अवल त मुंहिंजो मालिक आहे। पोइ उन जी त दाईअ खे ॾिनी आर्डर, चई त छोकिरी थिए त हुनखे मारींदो वञे, बाक़ी धीउ पुटु थिए त हुनखे छॾींदो वञे। ॿुधी थो? हिन जे करे वाह हिनखे छोकिरो थियो। बादशाह खे चई वाह तोखे छोकिरो थियो। अची छोकिरो अची जवान अची थियो, सफ़ा जवान अची जो थियो त पंहिंजी माउ खां पुछा कयो हुन छोकिरे। चई आई ॾे हवालो। मां हिकिड़ो पायां या ॿिया पाइनि, को भेनरियूं को भाउ या हो। चई वाह तुंहिंजो पीउ जो ऑर्डर आहे, चई छोकिरनि खे माना मारींदो वञे, छोकिरनि खे छॾींदो वञे। इन जी ॻाल्हि चई आई हाणे तोखे जो माना थिए, पोइ दाईअ खे तूं चइजांइ पोइ जहिड़ो बि थिए, चाहे छोकिरी थिए चाहे छोकिरो थिए, पर उनखे चई मारजांइसि न, उहो मूंखे आणे ॾे। दाईअ सोचियो, चई त हाणे कमु कीअं थींदो? चई अबा तुंहिंजो पीउ जो ऑर्डर आहे, बादशाह असांखे मारींदो हीअं हीअं बसि। चई तोखे कुझु बि कोन थींदो, तूं मूंखे भेण मूंखे थिए तो खणी आ बसि। हाणे खणी अची ॾिनई, हिन सी माना वॾी धोबी खे ॾिनो। उन सी ताते पाले हुनखे सफ़ा तयारु कयईं छोकिरीअ खे। बादशाह जॾहिं शिकार ते जो चढ़ियो त उतां जो माना वरानो जो कयईं ॻोठ मां, त ॾिठईं त चई असां बि बादशाह आहियूं पर ग़रीब वटि बि आहिनि। चई वज़ीर खे मोकिले, चई वञ। वज़ीर वियोसि, हुनखां पुछा कयईं जो भाई बादशाह थो सॾई धोबी। उहो सी आयो भॼंदो आयो। चई बाबा छा आहे ॻाल्हि? उहो चई मूंखे संग ॾे छोकिरे लाइ, इहो संग ॾे मूंखे। चई साईं तूं बादशाह आहीं, असां धोबी, तुंहिंजो ज़ात ॿियो मुंहिंजो ज़ात ॿियो, कमु कीअं ठहंदो? चई न न इहो मूंखे ॾे। चई त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहो तव्हांखे माना संग इहो मां कोन ॾींदुसि। छोकिरे खां पुछा इहा बा शादी कंदे? चई हा बा छो न कंदो शादी। चई मां तुंहिंजे लाइ संग ॾिसी आयुसि। चई किथे? चई फलाणे वटि। चई हा। हिन से चयो ठीकु आहे। चई बाबा तोखे ख़बर मां शादी न कंदुसि, इहो मुंहिंजो भेण आहे, मां पंहिंजी भेण सां कीअं शादी कंदुसि? चई न तोखे वठिणो आहे त इहो वठिणो आहे। चई न इहो मां न वठंदुसि, इहो मुंहिंजो भेण आहे। घुराईं दाईअ खे, चई ॾे हवाल। हा इहो ॻाल्हि सची आहे? चई हा इहो ॻाल्हि सची आहे, बाक़ी तुंहिंजो धीउ आहे। बादशाह खे चई तुंहिंजो धीउ आहे, तुंहिंजो पुटु खणी वियुसि। चई मां पंहिंजे भेण खे मारणु न छॾींदुसि। बाबो छो थो मारे छोकिरनि खे? छा हुनखे साहु कोन्हे? अलाह साईं पैदा कयो हुनखे, छा हुनखे साहु कोन्हे? बाबो छो थो माराए उन्हनि खे? बाबो छा एतिरो अलाह जे ख़ौफ़ मां बि कोन रुॾिजे? चई हिन महिल साईं उहो साईं माना वठी आयुसि। तोखे हुन छोकिरे चयो, चई बाबा तोखे इतबार नथो करी, ॾिस मां पंहिंजे भेण खे वठी थो वञा। आयो धोबी वटि, भेण खे चई हुनखे धोबीअ खे चयईं बाबा लख लख शाबाश हिनखे साईं माना पैसो वग़ैरह जेको हुनखे ॾियणो हो धोबीअ खे, त हिन साईं ॾिनोसि। चई बाबा ही तुंहिंजो महिनत जेको मुंहिंजो भेण खे तो माना पालियो आहे, घर जो वठी आयो। हिन जो पीउ जो आयो त चई हा वठी आएं त? चई हा वठी आयुमि मां पंहिंजी भेण खे। हेॾां साईं वठी चई बंदूक हले तलवार करे, चई मां मारींदुसि। चई पहिरीं मूंखे मार, पोइ मुंहिंजी भेण खे मार। चई तव्हां हाणे हीअं कयो बसि। चई बाबा हा वली इहे बंगला तोखे ॾेई था वञे, असांजो लाभाई। बा भेड़ समेत वठी ॿाहिरि थी निकितो। हलां हिकिड़ो मंदरु ॿियो मंदरु कंदो आख़िर हिकिड़े पातशाही वञी वेठा, पर उते माना का शइ माना इंसान ज़ात कोन, हिकु देऊं हा
दे उते माना सॼो ईअं ई हल्को बादशाही हुनजो माना सॼो माना बादशाही तबाह करे छॾी काई माण्हुनि खे माना तबाह करे छॾी राकाश आहे बाक़ाती जी हाँ उते वञी सिज लथी वञी उते वञी भुॻा हीअं घिटी हीअं वठंदो पियो वञे बाज़ार जो ॻोठ में लथो ॾिसंदो हाणे हिकिड़े माना हाणे बंगले खे इहो तलवार त हिनखे माना कड़ो किराए विधई अंदरि वञी वेठा पंहिंजी भेण खे चई अदी हाणे तूं हिते तूं वेह मां हेॾो भला ॾिसी अचां को खाधो पीतो शइ ॾिसूं हिते त को ॻोठ ॾोढो आहे इंसान आहे कान हाणे कमु कीअं थिए चई हा तूं वञ हे हलंदो हा हे ओ राणी आहे परे दे ईअं माना सुतो पियो हुअसि हिन गोॾनि ते हिन राननि ते सुतो पियो हिननि खे इशारो कई तूं हिते आहीं कीअं चई छो चई ॾिस हे मुंहिंजे अबे ॾाॾे जो माना हो बादशाही हिननि खाई तबाह करे छॾियो हिकु न आहिनि 7 आहिनि चई हे मूं ते हाणे हे माना राज कयूं वेठो आहे मूंखे कोन थो खाए बाक़ी मुंहिंजे माउ पीउ जेके राज भाॼ हुआ मुंहिंजे बाबे जो बादशाही हो ॾिस तबाह करे छॾियईं ॾिसी वीरान लॻो पियो आहे मां हिकिड़ो आहियां हिकिड़ो हे बाक़ी ॿिया हिन जा ॿाहिरि आहिनि दे जी हा साईं हुनखे साईं 6 ॿारनि खे साईं त ईअं माना ईअं ख़ुशियूं लॻो जी माण्हू ई कंदा चई अदी हुन बि साईं छोकिरे छा कयो हिकिड़ो कुंड पकिड़े वेही रहियो भाग चई ईंदा त हिन गेट मां अची टपंदा सभई मूंखे इन्हनि खे माना हिते ई मूंखे मारणो आहे सभिनि खे पोइ हिनखे ॾिसंदुसि मां पाण देंग छा आहिनि त इंसान छा आहिनि कीअं माण्हुनि खे था खाइनि साईं कुंड ॾेई पासो वरितोसीं अची थो वठेसि जेको अचे माण्हू कुंड मां टकाए तलवार करे ॻिची हुत खणी हिकिड़े पासे माना लिकाए छॾियो हुनखे वरी ॿियो आयो ईअं वरी टियों आयो ईअं वरी चोथों आयो ईअं सभिनि खे माना मारे तबाह करे ॾिनई बाक़ी हिकिड़ो वञी मंडो वञी माना रहियो मंडो वञी रहियोसि चई हाणे सभिनि खे मारे छॾियो हाणे ही ॻोठु थियो हाणे आज़ादु हाणे माण्हू कोन आज़ादु त आहिनि पर हाणे उहो इंसानु हुजे बाज़ार ठहे इंसानी कान्हे त भई इहो थींदो कीअं कमु साईं हिन साईं राति भेण वटि ॾींहुं हुन राणीअ वटि बाक़ी अञा हिकिड़ो मंडो हो पोइ हुते जॾहिं माना पियो रहे त उते माना पियो रहे जो पाण उते माना हिकिड़ो मंडो पर ॻूड़नि जेठो माना लिकी पियो वञे चई वञ पाण हीउ कहिड़ो पहलवान आयो जेको मुंहिंजे 6 भाइरनि खे मारे छॾियईं ईअं माना मारे छॾियईं मूंखे मां अॻे मंडो आहियां मूंखे हीअं कंदो हिन सां मां छा मुक़ाबिलो कंदुसि हो हेॾा सारा जॾहिं हुननि खे मारे छॾियईं हाणे मां अॻे पेरनि मां जॾो आहियां साईं हो राणी वटि अथई मंडो छा करे माना आयो हिन माना भेण सां अची माना इश्क कयईं ॿुधी थो बाबा ते इहो चई मां तोसां शादी कंदुसि ओ ते सां मंडे सां चई मां तोसां शादी कंदुसि चई हाणे ॿुध राणी मां आहियां अॻे पेरनि खां जॾो मुंहिंजे 6 भाउरनि तो वारे भाउ माना मारे छॾियो मूंखे त अलाए छा विञाए छॾींदो बाक़ाइदे सां मूंखे छॾ त मां वञा हेॾो मुल्क छॾियां चई न को भला टलसल को ॾस मां पंहिंजे भाउ खे भला मारायां भेण पे माराए त पंहिंजे भाउ खे को ॾस कोन खे माना को अहिड़ा को आदरी को दे मूंखे ॿुधा त उते वञे त बसि ख़तमु थी वञे चई हा छा पोइ ईअं करिणो पवंदो हे साईं आयो
साईं हेॾे लेटे पे, हेॾे पेटे पे, हेॾे थी लेटे पे, हेठि ज़मीन में थी लेटे पे। भाउ चए त चई अदी ॾे हवालु छा थियो? चईं त मुंहिंजे पेट में सूरु आहे बसि। ईअं वढ टुक पिया था हलनि, ॾाढो टिकी ॼाण फोटो हे हो खाधऊं पर छॾे ई कोन थो। भाउ साईं सोचियो चईं अदीअ लाइ मां पंहिंजो माना बाबो अमड़ छॾे आयो त हाणे हे बि हिते माना मरी वेंदो राह गुनाह, पोइ मुंहिंजो जीअण हिन जो वठण में फ़ाइदो कहिड़ो? चईं अदी ॾे भला को हवालु। चईं हा त मां राति ख़्वाबु ॾिठमि, हिकिड़ो पुराणे विलात में थी ॿेर, उन जा मूंखे पन आणे ॾींदे त बचींदुसि न त मरी वेंदुसि। चईं हा मंडे सम्झाए छॾियो। चईं उते वेंदो उते आहिनि वॾा वॾा देह हे हो नांगूं ऐं शींहं, ओॾे तुंहिंजो भाउ ईंदो त हाल फ़िलहालु माना खाई तबाह करे छॾींदो, ओॾे माना वॾा वॾा आहिनि। चईं हा पोइ मां तोसां शादी कंदुसि, न त हूअं मां शादी कोन कंदुमि, मां भॼी वेंदुसि साईं, मां वेंदुसि। मां अॻे पेरनि खां जॾहिं आहे तुंहिंजो भाउ कीअं पहलवान लॻो पियो आहे, मूंखे ॾिसंदो त मूंखे त हिकिड़े धके में मूंखे मारे छॾींदो। साईं वठी साईं निकितो, वठंदो वियो ईअं माना घिटी ताईं वरितईं। उन ॻोठ में हिकिड़ो ॾाॾड़ी रहंदो, उहो हुन मां सचो हो हिन सां। चईं अबा काॾे? गोची ॾाढी ॻाल्हि आहे, इहो आहे त मुंहिंजी भेण खे माना पेट में सूरु आहे, जंहिंॾे मूंखे ॾस मिलियो। चईं ॿेर थिए तो पन पटे आणे ॾींदे त मां बचींदुसि न त मां मरी वेंदुसि, हिनजी भेण जे करे मां पंहिंजो माउ पीउ छॾींदुमि। ॾाॾीअ खे त सभु ॻाल्हि जो हक़ीक़त, हुनखे ॾाॾीअ खे हक़ीक़त जो ॻाल्हि सभु ख़बर आहे, पर पंहिंजे भाउ खे कोन पियो ॿुधाए उन हो। चईं अबा तूं वञ भली अलाह ख़ैरु करे, बाक़ी तुंहिंजो भेण तुंहिंजो दुश्मन आहे। चईं ॾाॾी ईअं कीअं थींदो? हिन खे मां बचाए हिते खणी आयो त उहो वरी मुंहिंजो माना दुश्मन। चईं अबा तूं नथो सुञाणी? चईं हा गोची नानी ईअं कीअं थींदो? हो मूंसां ईअं वॾो क़ुर्बानी पियो थो ॾे, तूं चईं हीअं थींदो? चईं हाणे हीअं कजांइ 2 किलो खनि खीरु वठिजांइ, कुंभनि खां वञी वठिजांइ इहे माना ठिकर थांव। चईं छो? चईं अॻियां ईंदी 2 नांग, हिकिड़ो हिन पासे पाटड़ो रखिजांइ, हिकिड़ो हिन पासे पाटड़ो, हिकिड़ो हिन पासे खीरु मिलाइजांइ, हिकिड़ो हुन पाटड़े में खीरु लाइजांइ। जीअं नांग ईंदो त पाण खीर में अची खुपींदो, तूं हली वञ चईं बसि, तुंहिंजो लालो न वठंदो। चईं नानी ॿियो? गोची ईंदई 2 सानूं ईंदई, 2 सान ईंदई। चईं हा ईअं बसि रंभाट कंदो ईंदई, भाका ते विढ़ण। चईं उन लाइ थोरो कड़ब वठिजांइ, 2 बंद वठिजांइ, हिकिड़ो हिन पासे उछलाए ॾिजांइ, हिकिड़ो हिन पासे उछलाए। जीअं ईंदा त पाण कड़ में अची माना खुपी उन्हनि खे खाइण लॻंदो। चईं हा। चईं अॻिते? चईं बसि 2 शींहं ईंदे, पोइ अधु फार हेॾो उछलाइजांइ हेॾो उछलाए, तो पोइ हली वञिजांइ। पर उते जॾहिं तूं पुॼंदे ॿेर जे हेठां न घोड़े खे पहिरियों बीहारजांइ न, बसि ओॾो जीअं माना स्पीड सां ईअं माना खयूं अचिजांइ। चईं हा नानी को 10 पंध ॾे। चईं तूं वञी तो मौत जे मुंहं में, पर हाणे अलाह चङाई कंदो, पर होॾे वॾा वॾा देह आहिनि, उन ॿेर ते माना वॾो पहर आहिनि, त उहो बराबरि उहो आहे इहो वण, पर उन में माना वॾो ताक़त आहे, हुन में वॾो पर कंहिं इंसान खे ताक़त न आहे गोॾे माना वञी। हाणे हिन कड़ब वरितो, हिन साईं खीर बि वरितो अथई, छेलो बि वरितईं, ऐं उनखे माना टके टुके अधु होॾे कईं अधु होॾे कईं। हा वञे पियो थो वञे पियो, हा साईं ॾिठ त वाके 2 नांगूं ईअं बसि कर खयूं पिया अचनि, हे फणाट कढियूं पिया अचनि। घोड़े मां लथो, हिकिड़ो पाटड़ो हेॾां रखियईं, हिकिड़ो हेॾां रखियईं, जीअं जो खीरु लाथी थो बसि जीअं जो नांग वासिंग आयो त 2 उते माना खुपी विया, हिकिड़ो हिन पाटड़े ते हिकिड़ो हिन पाटड़े ते, पाण हले रहियो अॻिते वञी हलंदो थो वञे। हा वरी ॾिठईं वाके माना 2 सान पिया था अचनि, पर ईअं पर छा वाहमी कयूं था अचनि।